नाज़रीन दड़ो लॻ ॻोठ वॾेरो मामू खॾो में पहुता आहियूं जिते चौपाए माल में पुरसरार बीमारी सबबि केतिरो ई माल इन जो मरी वियो आहे ऐं इन ॻोठ में पहुता आहियूं। अचो त हितां जे ॻोठाणनि खां पुछूं था त हिननि जो उन हवाले सां छा चवणु आहे। सती माण्हू न को केरु असांजे बच्चनि जो गुज़र ई इन ते कंदा आहियूं। असांजो सभु माल जेको आहे सॼो वथाण सो असांजो पियो आहे। असीं इन मां गुज़र कंदासीं। असांजा बच्चा 10 किलो खीर खणी वेंदा, 15 किलो उन मां अटो आणींदा, खंडु चांहि। असांजा बच्चा कालो का काठ ते वेठा आहिनि। असां ज़ुल्म थी वियो आहे, असां नाहक थी वियासीं। सभु बच्चा असांजा तड़पनि पिया, रोऊं पियासीं मायूं। चेल ॿधियो ग़रीबनि जो माल असां हुन मां गुज़र करियो। असांजा नंढड़ा बच्चा असांजा केॾांहुं वञनि, इहे मिड़ंदी हुन मां किलो अटे जो आणींदा हुआ, सेसां जो खींदा हुआ। बच्चा वीचारा खंडु चांहि न मां ईंदी। असां लाइ केर बि कोन पहुतो आहे, असांजे लाइ के बि मदद न कई आहे। असांजो जेको माल आहे डॉक्टर साहिबु जेको ॿुधाए पियो त हिन में जेको सो ज़हरबाज़ी आहे। असीं इहो चवणु था चाहियूं त कोन्हे। जेको 500-700 ढोर आहिनि तक़रीबन में अवां बि वीडियो ते भरियो आहे। जेको सो हीउ वठाण जेको हिन में जेको सो चवनि था त ज़हरबाज़ी आहे। उहो गाह जेको ज़मीन जो गाह आहे या सुको भूसो आहे, उहो सभिनी मालनि ते इस्तेमालु थियो आहे। असल में जे सिम्टम्स ऐं कंडीशन जेके ढोरनि जा असां ॾिठा आहिनि, तक़रीबन असांखे पॉइज़न थो लॻे, फूड पॉइज़न। उन में असां कल्ह खां अची उन्हनि ट्रीटमेंट कयो आहे, मुख़्तलिफ़ सुयूं आयूं आहिनि ऐं इलाजु कयो आहे। बरक़ त असांजे डॉक्टर मुंहिंजो एसे आहे, बरक़ पितो आऊं पितो ॿई पिता आहियूं। कल्ह वारी ट्रीटमेंट करियूं आहे, पर कुझु ढोरनि में एक्सपायर थिया आहिनि ऐं असां मथे लिखी छॾियो आहे। जेको असांजे डिप्टी डायरेक्टर खे असां चई छॾियो, उन लेटर बि कढी छॾियो आहे। CVDL जी टीम इंशाल्लाह शाम ताईं पुॼी ईंदी। कल्ह खां वठी असांजूं 3-4 मयूं मुयूं को बि डॉक्टर को बि माण्हू उते असां न पहुतो आहे। असांजो सॼो वथाण माल जो ख़तमु थी वियो आहे। असांजे बच्चनि जो उन खीर मां असीं गुज़र करियूं, असांजो माल सभु मरी सभु ख़तमु थी वियो आहे। अञा 8-10 ढोर माल असांजा झलिया पिया आहिनि। को बि डॉक्टर असां का बि टीम असां ते पहुती न आहे। पर वीचारो रड़ियूं करे बीह रहियो, डॉक्टर को बि कोन आयो। इन जो नौकिरीअ ते गुज़र माल थियनि ऐं अंधो थी वियुसि। बसि हाणे जेका का पुॼे मदद सां नथा करियो मुंहिंजे पुट सां। इहो हाणे ड्यूटीअ में पाए डॉक्टरनि वटि, पर असां वटि केरु कोन आयो। माल असांजो आहे करियूं खीर ते गुज़र कंदा आहियूं, ॿियो को असांजो चारो कोन्हे। डॉक्टर अचण लाइ को तयारु कोन्हे। जेको अचे थो सोचे पछाड़ वटे मई मरी साईं वई न वथाण ख़ाली थी रहियो आहे। हिते को सरकारी डॉक्टर या को वॾो आदेदार असां वटि अञा ताईं न पहुतो आहे। 3-4 ॾींहं थिया असांजूं 5-6 मयूं सुआऊं ढुकियूं, सभु मुयूं ढुकियूं। असां हिते ढकियूं पिया, हीअं कूं पिया, हींअर बि कूं पिया। ॾिसो पिया ही सॼी दुनिया बीठी आहे, अञा बि को सरकारी डॉक्टर असांजो न पहुतो आहे। नाज़रीन तव्हां ॻोठाणनि भाॻियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त गुज़िरियल 3 ॾींहंनि खां वठी असांजो माल पुरसरार बीमारी में मरी रहियो आहे। लखूं रुपयनि जो असांजो नुक़सानु थी रहियो आहे, पर अञा ताईं का बि टीम अची असांजे हिन माल खे बचायो न आहे। हिन तरफ़ ध्यानु ॾिए जीअं हिन ग़रीबनि जो माल मरण खां बची सघे। कैमरामैन समीउल्लाह मेमन सां गॾु हबीबुल्लाह मेमन, टाइम न्यूज़ दड़ो।